अस्सलामुअलैकुम आरबीएस बेस रिसर्च अकेडमी तरफां लेक्चर नंबर 6 में मां तहां के हलीकार चवां थो। अॼु हिन शइ लेक्चर में असां डिस्कस कंदासीं एवोल्यूशन ऑफ स्ट्रक्चरल मॉडल, यानी स्ट्रक्चरल मॉडल के छा हूंदो आहे ऐं इनखे कीअं एवोल्यूट कजे, इनखे कीअं असेस कजे, स्ट्रक्चरल मॉडल असांजो ठीक आहे या न आहे। दोस्तों ही सीरीज जेका हले सघे रही उहा स्मार्ट पीढ़ी जी सीरीज हली रही आहे, उन में ही असांजो लेक्चर नंबर 6 आहे जेका असांजो स्ट्रक्चरल मॉडल ते। इन खां पोइ लेक्चर नंबर 7 जेको मुंहिंजो आहे उहो आहे असांजो जेके मां किताब जेके ॿ ख़ासि आहिनि किताब जेके तव्हां ॾिसी रहिया इन्हनि जे बारे में मां मुकमल तफ़सीलात ॾिनियूं आहिनि पंहिंजे लेक्चर नंबर 7 में। टाइम मिले त उहो बि ॾिसी वठो ऐं उन खां पोइ असां पंहिंजो फॉर्मली स्टार्ट कयो आहे त असां प्रैक्टिकली स्मार्ट पीढ़ी खे डिस्कस कयूं। दोस्तों मुझे ये यकीन है कि जैसे असांजा जेके कॉन्सेप्ट्स क्लियर न हूंदा, जैसे थ्योरी क्लियर न हूंदी, तेसिताईं असां स्मार्ट पीढ़ी खे ठिकाणा अजायो हूंदो। छो जो उन में कम थी रहियो आहे, जेके रिजल्ट असांखे अची रहिया आहिनि, थ्योरी खां सवाइ उहो असां रिजल्ट सम्झी कोन सघंदासीं ऐं कम थी रहियो आहे उनखे असां सम्झी कोन सघंदा। इन करे मुंहिंजो पहिरियों कमु इहो थ्योरिटिकल बैकग्राउंड या थ्योरिटिकल तव्हांजो मज़बूत कजे त जीअं तव्हां प्रैक्टिकल में वञो त इहे सभु शयूं तव्हां लाइ आसान हुजनि। मेरा नालो डॉक्टर रहीम सुमरो है, मां शाबिती सां ताल्लुक़ रखां थो। अचो त पंहिंजे एवोल्यूशन ऑफ स्ट्रक्चरल मॉडल के जी टॉपिक के शुरू कयूं। शुरू करण में मां धैर्य हलां त मां स्मार्ट पीढ़ी जो जेको कोर्स मां पूरो कयो आहे, जंहिंमें ही नव मॉडल ते जेके मॉडल में मूं कवर कया ऐं ही जेको कोर्स आहे उहो स्मार्ट पीढ़ी अकेडमी हैम्बर्ग यूनिवर्सिटी जर्मनी मां ही कोर्स थींदो आहे ऐं इहो ऑनलाइन कोर्स आहे जेको मूं पूरो कयो स्मार्ट पीएलएस ते। दोस्तों ही जो वीडियो नंबर 4 रिफ्लेक्टिव हुए, वीडियो नंबर 5 फॉर्मेटिव हुए, हिन में असां तक इहो टिनी में मां ही मॉडल एलिमेंट डिस्कस कर रहियो आहियां छो इंपॉर्टेंट आहे ही कि जान आहे पूरे तव्हांजे स्मार्ट पीएलएस जी, इन के लाज़मी आहे। हाणे में ॿ में जेके असांजा मॉडल आहिनि, मेजरमेंट मॉडल या जेके असां आउटर मॉडल चऊं था, जंहिंजा असांजा ॿ हिस्सा आहिनि, रिफ्लेक्टिव मॉडल आहे ऐं ॿियो फॉर्मेटिव। इन हवाले खां ॿ मुंहिंजी वीडियोस अवेलेबल आहिनि, टाइम मिले तो उनके ॾिसी वठो। हाणे असां डिस्कस कंदासीं स्ट्रक्चरल मॉडल ते। ही असांजो पूरो हिकिड़ो स्ट्रक्चरल मॉडल आहे जंहिंमें असां जेका जेके असांजा लेटेंट वेरिएबल आहिनि, ही लेटेंट वेरिएबल हिन जो इम्पैक्ट असां हिन ते ॾिसणु चाहियूं था ऐं y2 जो वरी y3 ते असां ॾिसणु चाहियूं था। इन जो ॻाढ़े कलर में ही जेको सॼो असांजो स्ट्रक्चरल मॉडल आहे, इनखे असां डिस्कस कंदासीं हिन वीडियो में। जॾहिं ॻाल्हि कजे एवोल्यूशन जी त असां एवोल्यूशन जी स्मार्ट पीएलएस में असां एवोल्यूशन जा जेके स्टेज नंबर 4 है, जंहिंमें असां मेजरमेंट मॉडल, जंहिंमें रिफ्लेक्टिव ऐं जंहिंमें फॉर्मेटिव मेजरमेंट असां जेके एवोल्यूट कयो आहे ऐं हाणे हिन में असां एवोल्यूशन कंदासीं स्ट्रक्चरल मॉडल, जंहिंमें असांखे ही 5 टूल्स आहिनि जंहिं ज़रिए सां असांजी एवोल्यूशन कंदासीं। अचो त 5 हिकु वन बाय वन हिकु टूल खे असां डिस्कस कयूं। त सभ खां पहिरियों जेको असांजो टूल आहे, अच्छा सब खां पहिरियों असां थोरो ॾिसूं त स्ट्रक्चरल मॉडल आहे छा। स्ट्रक्चरल मॉडल बिटवीन द लेटेंट वेरिएबल, हाणे मुंहिंजे ख्याल में कॉन्सेप्ट तव्हांखे लेटेंट वेरिएबल जो अची वियो हूंदो त लेटेंट वेरिएबल हूंदो छा आहे। इन द स्ट्रक्चरल मॉडल आर कॉल्ड द पाथ मॉडल, जेके असां पाथ कोएफिशिएंट चऊं था ऐं जेके असां पी जे नाले सां असां ज़ाहिर कंदा आहियूं। त अॻिते हली करे तव्हां ॾिसंदो P23 या P4 आहे, जेके मॉडल मूं तव्हांखे ॾेखारींदुमि उन में पाथ कोएफिशिएंट असां पी जे ज़रिए सां असां उनखे ज़ाहिर कयूं था। उहो अॻिते हली करे तव्हांखे मॉडल में ॿुधाए वठंदो। ऐं हीअ असां कंदा आहियूं पीएलएस एल्गोरिथम में असां चेक कंदा आहियूं त हिकु लेटेंट वेरिएबल जो पाथ केतिरो आहे ॿिए लेटेंट वेरिएबल जे विच में। उन खां पोइ आहे त असांजो आफ्टर एल्गोरिथम कैलकुलेट कंस्ट्रक्ट स्कोर, द स्कोर्स आर यूज ईच टू एस्टिमेट। हाणे इहे जेके कंस्ट्रक्ट जा स्कोर जेके असांखे मिलंदा आहिनि, इहे स्कोर असां इस्तेमालु कंदा आहियूं या उनखे एस्टिमेट कंदा आहियूं पार्शियल रिग्रेशन मॉडल खे, जंहिंजी मदद सां असां जेका जेके असांजा कंस्ट्रक्ट जा स्कोर असां उनखे ॾिसंदा आहियूं। उन खां पोइ असांजो इहा आहे त पाथ जेके असांजा ॿिनि क़िस्म जा पाथ आहिनि, मेड अप ऑफ द 2 एलिमेंट्स, जेके एक्सोजीनियस पंहिंजो असांजो आउटर मॉडल आहे, हिकिड़ो एंडोजीनियस आउटर मॉडल आहे। हाणे एंडोजीनियस जेको असां उनखे डिपेंडेंट वेरिएबल चवंदा आहियूं, एक्सोजीनियस खे असां इंडिपेंडेंट वेरिएबल चवंदा आहियूं। ही ॿ असां जेके पाथ आहिनि, पाथ जा 2 क़िस्म आहिनि, ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ असां हिते अचे थो त स्ट्रक्चरल मॉडल इनर मॉडल छा हूंदो आहे, यानी ही असांजो इनर मॉडल आहे त which describe the relationship between the latent variable and the variable, यानी ही असां latent variable आहिनि, इन जे विच में रिलेशनशिप ॿुधाइण चाहे थो स्ट्रक्चरल मॉडल। ऐं तंहिंखां पोइ असां ॿियो मॉडल आहे असांजो, ही असांजो
आउटर मॉडल आहे, ही असांजो आउटर मॉडल आहे, जंहिंमें असां जेको आहे हिनखे चऊं डिस्क्राइब द रिलेशनशिप बिटवीन द लेटेंट वेरिएबल एंड देयर मेजर्स। ही लेटेंट वेरिएबल आहे ऐं ही हिन जा मेजर्स आहिनि, इन जे विच में कहिड़ो रिलेशनशिप आहे इहो डिटरमिन करण जे लाइ असां मेजरमेंट मॉडल खे ॾिसंदा आहियूं ऐं ओवरऑल स्ट्रक्चरल जेको तव्हांजो आहे इनर मॉडल उनखे असां ॾिसण जे लाइ स्ट्रक्चर मॉडल खे असां पंहिंजो चेक कंदा आहियूं। तंहिंखां पोइ दोस्तो ही 5 जेके असांजा स्टेप्स आहिनि जेके असां स्ट्रक्चरल मॉडल खे असेस करण में इस्तेमालु कंदा आहियूं। स्टेप्स चओ या टूल्स चओ, ये टूल्स आहिनि जेके असां स्ट्रक्चरल मॉडल खे असेस करण में कमु आणींदा आहियूं। हाणे पहिरियों टूल जेको आहे असांजो आहे कोलिनियरिटी टेस्ट। दोस्तो कोलिनियरिटी रैली माना वाक़ई तौर ते हर जेका टेस्ट आहे उहा ॾाढी उन लाइ ॾाढी हानिकार आहे। जी कोलिनियरिटी आहे त पोइ तव्हांजे टेस्ट जेके आहिनि उहे रिज़ल्ट जेके आहिनि उहे असांजा वैलिड न हुजनि। उहो कोलिनियरिटी तव्हां भले फर्स्ट जनरेशन सॉफ्टवेयर जी टेक्निक का बि खणो या सेकेंड जनरेशन जी सॉफ्टवेयर टेक्निक जेका बि खणो, हर हवाले खां कोलिनियरिटी तमामु वॾो इशू आहे। इनखे लाज़मी आहे त इन क्वालिटी इशू खे प्रॉपर तरीक़े सां एड्रेस कजे। अने एड्रेस कीअं कजे, उनजा कहिड़ा ॿ टूल आहिनि, हिकिड़ो असांजो टॉलरेंस आहे ऐं ॿियो असांजो आहे VIF यानी वेरियंस इन्फ्लेशन फैक्टर। ये ॿ टूल्स आहिनि जेके लाज़मी आहिनि त असां ये ॿ टूल जंहिं जरिए सां असां क्वालिटी इशू खे एड्रेस करणु। अच्छा, उन खां पोइ आहे त PLS सेम टॉलरेंस जेको आहे असांजो लेवल जेकॾहिं असांजी 0.2 खां मथे आहे त पोइ जेको आहे असां वटि जे डेटा में कोलिनियरिटी आहे, जेकॾहिं घटि आहे त कंहिं क़िस्म जी का बि कोलिनियरिटी न आहे। VIF जेकॾहिं तव्हांजा 3 खां मथे आहिनि त शक आहे त हिते इन में कोलिनियरिटी आहे, पर जेकॾहिं 5 खां मथे आहिनि त पोइ त पक सम्झो त तव्हांजे डेटा में जेको आहे उहो कोलिनियरिटी आहे। यानी इहे असांजा जेको आहे 5 यानी ऐं उन खां मथे इहे असांजो बेंच मार्क आहे, या 0.2 इहो असांजो ॿियो बेंच मार्क आहे। हिकिड़ो बेंच मार्क तव्हांजो VIF सां टॉलरेंस आहे, ॿियो बि जेको आहे तव्हांजो VIF जो बेंच मार्क आहे। ऐं तंहिंखां पोइ असां वटि आहे त रीज़न दैट द एस्टिमेशन पाथ कोएफिशिएंट इन द स्ट्रक्चरल मॉडल इज बेस्ड ऑन OLS रेग्रेशन एंड ऑर्डिनरी लीस्ट स्क्वायर रेग्रेशन and endogenous latent each endogenous latent variable, यानी endogenous हर dependent variable on its corresponding preceders, यानी जेके इन सां corresponding construct आहिनि उन जे मथां जो कहिड़ो इम्पैक्ट आहे असां उहो जेको मेजर कंदा आहियूं थ्रू OLS यानी ऑर्डिनरी लीस्ट स्क्वायर मेथड्स। ऐं इहो साॻियो मेथड असां पंहिंजो स्पीसीज सॉफ्टवेयर में बि असां इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असां हिनजी रेग्रेशन खे रन कंदा आहियूं। तंहिंखां पोइ असां वटि ही कोलिनियरिटी जेको आहे स्ट्रक्चर आहे मॉडल आहे त असां हिन में कोलिनियरिटी खे कीअं आइडेंटिफाई कयूं त दोस्तो असां वटि पहिरियों असां चेक कयूं था त Y2 जो इम्पैक्ट Y3 जे मथां ऐं Y2 जो Y4 जे मथां ऐं Y3 जो इम्पैक्ट Y4 जे मथां। लेकिन हिते किथे बि असांजो वैल्यू जेको आहे उहो जेको आहे असांजो 0.7 यानी तक़रीबन जेको आहे 0.8 खां मथे आहे त हिते असांजी कोलिनियरिटी अची थी वञे, यानी जेको आहे इन में असांजी कोलिनियरिटी अची थी वञे त इहा वैल्यू जेको आहे हाणे त अॻु में जी डिस्कस कयो त ही P पाथ आहे, ही 3-4 पाथ आहिनि असांजा। हाणे इन जे विच में जेको ही हिकिड़ो पाथ आहे Y2 खां Y3 हिकिड़ो पाथ आहे, ही बि हिकिड़ो पाथ आहे, ही बि। हाणे हिते किथे बि इन जे विच में हिकु कोरिलेशन जो वैल्यू जेकॾहिं उहो असांजो 0.8 खां मथे आहे त पोइ तव्हांजी डेटा में जेको आहे पक ॼाणो त उते किथे न किथे कोलिनियरिटी जो इशू आहे। कोलिनियरिटी छा हूंदी आहे? कोलिनियरिटी तव्हां ईअं सम्झो, वरी बि मां ॿीहर ॿुधायां थो त तव्हांजे इंडिकेटर जे में ॿिनि इंडिकेटर जे विच में जेकॾहिं हाई कोरिलेशन आहे त असां हिनखे कोलिनियरिटी चऊं था, ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ असां वटि त हिते आहे असांजो त रनिंग PLS एल्गोरिथम टू एस्टिमेट द स्ट्रक्चरल मॉडल रिलेशनशिप। असां इन मॉडल रिलेशनशिप पाण में चेक कंदा आहियूं। मिसाल ही को रिलेशनशिप आहे P13 जेको Y1 खां Y3 ऐं ॿियो असांजो रिलेशनशिप आहे P24 जेको Y2 खां Y3 ऐं ॿियो असांजो रिलेशनशिप आहे जेको 34 जेको Y3 खां Y4। इहे सभु जेके असांजा एरोज़ आहिनि जेके इहे असांजो हिकिड़ो रिलेशनशिप आहे असांजो, या असां हिनखे पाथ कोएफिशिएंट बि चऊं था हिक हिक खे। ऐं तंहिंखां आहे त हाइपोथेसाइज अमंग द रिलेशनशिप अमंग द कंस्ट्रक्ट। ही कंस्ट्रक्ट आहिनि, ठीकु आहे, हिकु कंस्ट्रक्ट, ॿियो ही 4 कंस्ट्रक्ट। इन हाणे हिन ॿिन्ही जे विच में जेको असां ही पाथ आहे इहो हिकिड़ो असांजो हाइपोथेसिस आहे। जीअं त हिते 4 पाथ आहिनि, हिते मीन्स इन मॉडल में असांजे 4 हाइपोथेसिस आहिनि।
जेके असां हाइपोथेसाइज रिलेशनशिप कयूं था त मिसाल y1 ऐं y2 में जे विच में हिकिड़ो पॉजिटिव रिलेशनशिप आहे, इहो असांजो हिकिड़ो हाइपोथेसिस थी सघे थो। ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ त पाथ कोएफिशिएंट जेको आहे उहो -1 खां +1 जे विच में हूंदो आहे, या त इहो -1 हूंदो जेको आहे, या मैक्सिमम +1, इन खां मथे या -1 खां घटि थी कोन थो सघे, यानी कि रेंज आहे -1 खां वठी करे +1 जे विच में। ऐं तंहिंखां पोइ असां पाथ कोएफिशिएंट जे हवाले खां वरी ॿी ॻाल्हि कंदासीं त पाथ कोएफिशिएंट क्लोज टू 1, यानी जेतिरो उनजो क्लोज 1 जे हूंदो त उनजो मक़सदु इहो आहे त ओतिरो वधीक स्ट्रॉन्ग पॉजिटिव रिलेशनशिप आहे, यानी 0.8 आहे, 0.9 आहे, त एतिरो वधीक इहो जेको आहे क्लोज रिलेशनशिप आहे, स्ट्रॉन्ग पॉजिटिव रिलेशनशिप आहे बिटवीन द टू लेटेंट वेरिएबल। हाणे हिकिड़ो लेटेंट वेरिएबल डिपेंडेंट थी सघे थो ऐं ॿियो इंडिपेंडेंट वेरिएबल थी सघे थो। ऐं ॿियो जेको आहे त क्लोज़र टू 0, जेकॾहिं V0 जो आहे त तमामु वीक रिलेशनशिप आहे, ऐं 0 आहे त ऑलमोस्ट देयर इज नो रिलेशनशिप बिटवीन द टू लेटेंट वेरिएबल। ठीकु आहे। ऐं 0 जनरली नॉट स्टेटिस्टिकली सिग्निफिकेंट, ऐं 0 जेकॾहिं हूंदो आहे त उहो स्टेटिस्टिकली सिग्निफिकेंट न हूंदो आहे, यानी जो पी वैल्यू जेको आहे उहो 0.05 खां बि घटि हूंदो आहे। ऐं तंहिंखां पोइ ॿी जेका शइ आहे हिन में त when interpreting the results of path model we need to test the significance of the all model relationship। जेके बि रिलेशनशिप आहिनि उनखे असांखे सिग्निफिकेंस ते टेस्ट करणो हूंदो आहे त वाकई जेके रिज़ल्ट खे इंटरप्रेट कंदा आहियूं त वाकई इहे सही आहिनि या न आहिनि जेके तव्हांखे रिज़ल्ट्स मिली रहिया आहिनि। ऐं उन खां पोइ पाथ कोएफिशिएंट में रिपोर्टिंग, जॾहिं असां रिज़ल्ट्स खे रिपोर्ट कंदा आहियूं, ठीकु आहे, त असां में छा कंदा आहियूं, असां में टी वैल्यूज़ ॾींदा आहियूं, असां में पी वैल्यूज़ ॾींदा आहियूं, यानी प्रोबेबिलिटी वैल्यू, ऐं उन खां पोइ बूटस्ट्रैपिंग कॉन्फिडेंस इंटरवल इहे असां ॾींदा आहियूं। या त असां टी वैल्यू ॾियूं या पी, या वरी असां बूटस्ट्रैपिंग कॉन्फिडेंस इंटरवल ॾियूं। इन मां जेकी बि का शयूं ॾियो इहे असांजी लाज़मी ॾियणियूं हूंदियूं आहिनि जॾहिं असां पंहिंजी रिसर्च खे रिपोर्ट कंदा आहियूं पंहिंजे थीसिस में, पंहिंजे रिसर्च पेपर में। ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ असांखे आहे द गोल ऑफ सेम, जो मक़सदु छा आहे, उनजो अल्टीमेट ऑब्जेक्टिव कहिड़ो आहे, नॉट ओनली सिग्निफिकेंट पाथ कोएफिशिएंट, न फ़क़ति जेकी सिग्निफिकेंट पाथ कोएफिशिएंट्स आहिनि उनखे जेको आहे ज़ाहिर करणु, पर उनजी जेको आहे सिग्निफिकेंस ऐं रेलेवेंसी खे बि चेक कनि त वाकई इहो रेलिवेंट इफेक्ट आहे या न आहे। इहो असांजो मक़सदु आहे कंहिं जेको आहे सेम में टेक्निक में। ऐं तंहिंखां पोइ असां आफ्टर रनिंग examining the significance of relationship, the relationship जेको ॿिनि लेटेंट वेरिएबल जे विच में रिलेशनशिप छा इहो सिग्निफिकेंट आहे या न आहे, ऐं ॿियो छा इहो रेलिवेंट बि आहे या न आहे, इहो असांजो चेक कंदा आहियूं असां पंहिंजे मॉडल में PLS सेम में। उन खां पोइ असां कॉमनली असां जेके शयूं इस्तेमालु कंदा आहियूं, कॉमनली यूज़ क्रिटिकल वैल्यूज़ जेके टू टेल जेके असांजो आहे, त टू टेल जो मक़सदु जो आहे त असां ॾिसी रहिया हुते त असांजो हूंदो आहे जेको उन में हिकिड़ो हूंदो आहे त जेको आहे जंहिंमें नॉट असां टू टेल टेस्ट हूंदियूं आहिनि, जंहिंमें टू टेल हाइपोथेसिस हूंदा आहिनि, जंहिंमें असां हिकिड़ो हाइपोथेसिस रखंदा आहियूं नॉट फॉर, ऐं ॿियो अल्टरनेट हाइपोथेसिस, हिकिड़ो मेजर हाइपोथेसिस, हिकिड़ो अल्टरनेट। हिते बि तव्हां ॾिसी रहिया आहियो हिकिड़ो असां वटि मेजर आहे, ॿियो हिकिड़ो अल्टरनेट हाइपोथेसिस आहे। इन सूरत में असां इन क़िस्म जे हाइपोथेसिस खे असां चवंदा आहियूं टू टेल्ड। ठीकु आहे। हाणे इन में असां टे सिग्निफिकेंस लेवल आहिनि असांजो, जेके ॻाढ़े कलर में तव्हां ॾिसी रहिया आहियो, त 1.65 असांजो कॉन्फिडेंस इंटरवल 10% जे करे आहे, 1.96 जो कॉन्फिडेंस इंटरवल तव्हांजो 5% आहे, ऐं 2.57 इन खां घटि हूंदो त असां क़बूल कंदा, इहो आहे असांजो 1%। त इन जो मक़सदु आहे जेके असां वटि कॉन्फिडेंस पी वैल्यूज़ आहिनि उहे असां टे हूंदियूं आहिनि उमीद तौर ते 90%, 95% ऐं 99%। ठीकु आहे। उमीद तौर ते असां जेको इस्तेमालु कंदा उहो 95% कंदा आहियूं पंहिंजी सोशल साइंसिस में। अच्छा, जेके तव्हां वटि वन टेल आहे, यानी हिकिड़ो ई हाइपोथेसिस आहे, उनजो अल्टरनेट हाइपोथेसिस न आहे, त पोइ उन सूरत में असांजो 1.28 असांजो 10% ते हूंदो, 1.65 असांजो 5% ते हूंदो, ऐं 2.33 असांजो 1% ते। थोरो फ़र्क़ु आहे टू टेल ऐं वन टेल जे विच में जेके पी वैल्यूज़ असांजा आहिनि 90% ते, 95% ते, ऐं जेको आहे 99% ते। अच्छा, उन खां पोइ आहे असां वटि मार्केटिंग में या सोशल साइंस में असां उमीद तौर ते चऊं, या ख़ासि तौर ते असां मार्केटिंग में चऊं, या कंज्यूमर बिहेवियर में चऊं, या बिजनेस साइंस जा ॿिए कई सब्जेक्ट उन में अक्सर असां जेको आहे 5% इस्तेमालु कंदा आहियूं। जेको आहे असां जेके मां ज़ाहिर कंदा आहियूं त असांजो जेको हाइपोथेसिस उहो जेको आहे उहो पंहिंजो
पॉजिटिव आहे या नेगेटिव आहे, सॉरी जेको असां सिग्निफिकेंट आहे या नॉन सिग्निफिकेंट, असां 5% ते अक्सर तौर ते असां उहो चेक कंदा आहियूं 5% कॉन्फिडेंस इंटरवल ते। ऐं तंहिंखां पोइ असां वटि आहे त दिस डस नॉट ऑलवेज अप्लाई, हर जेको आहे हमेशह इहो अप्लाई न बि कबो आहे। कंज्यूमर बिहेवियर, कंज्यूमर रिसर्च जेका आहे उन में हुजे, या अक्सर असां जेको एक्सपेरिमेंट कंदा आहियूं, जीअं हाथरस एक्सपेरिमेंट को मशहूरु एक्सपेरिमेंट आहे, अहिड़ी क़िस्म जो एक्सपेरिमेंटल वर्क आहे असांजो, त असांजी कोशिशि हूंदी आहे त हाईएस्ट लेवल ऑफ जेको आहे सो असांखे कॉन्फिडेंस इंटरवल मिले। उहा हाईएस्ट लेवल ऑफ कॉन्फिडेंस इंटरवल उहा 99% आहे। उन में असां 1.1% ते असां चेक कंदा आहियूं ऐं 5% ते असां चेक न कंदा, यानी हिते असांजो कॉन्फिडेंस इंटरवल जेको आहे उहो 99% आहे। उन खां पोइ इन जनरल वेन इन द एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे असांजो, जेकॾहिं असांजी एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे, अक्सर असां एक्सप्लोरेटरी रिसर्च बि कंदा आहियूं, त उन में असांजी सिग्निफिकेंस लेवल उहा 10% हुजणु घुरिजे। ॾिसो हीअ सभु जेके असांजा जेकी बेंच मार्क तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, इहे सभु असांजे रूल ऑफ थंब आहिनि। ये ज़रूरी न आहे कि तव्हां एक्सप्लोरेटरी रिसर्च में हमेशह 10%, तव्हां 5% भी करे सघो था, पर उनखे तव्हांखे जस्टिफाई करणो पवंदो त 5% छो या 99% छो था कयो, उनखे जस्टिफाई करणो पवंदो। असांखे हर शइ जस्टिफाई करणी पवंदी आहे थ्रू कॉमन सेंस जे। ऐं तंहिंखां पोइ अल्टीमेट चॉइस ऑफ द सिग्निफिकेंस लेवल उहा यानी 90% हुजे, 99 95% या 99%, उहो डिपेंड करे थो तव्हांजे स्टडी जे ऑब्जेक्टिव ते, तव्हांजा ऑब्जेक्टिव कहिड़ा आहिनि। और छा तव्हांजी एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे त ॿुधायो 10% आहे, एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे त 1% आहे, नॉर्मली जेकर आहे त उहो तव्हां 5% रखी सघो था। अच्छा, उन खां पोइ असां वटि आहे त ही पाथ कोएफिशिएंट्स आहिनि, ही सभु टई असांजा पाथ आहिनि। 25 हुजे, 0.06 हुजे या 555 हुजे। ही जेको इमेज आहे मूं 175 172 ऐं हिते पेज नंबर हिन किताब मां वरितो आहे। बाय द वे जेका अगली वीडियो आहे उन में मां फर्स्ट तरीक़े सां जेको डिस्कस कयो आहे हिन किताब में अंदरि कहिड़ा कहिड़ा चैप्टर आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा चैप्टर तव्हांखे पढ़णु घुरिजे। ठीक है, बहरहाल हाणे एग्ज़िबिट 3 असांजी एग्ज़िबिट 3 आहे, जंहिंमें असांखे ॿुधाए थो शो एन एग्जांपल ऑफ स्ट्रक्चरल मॉडल वेयर द पाथ मॉडल रिलेशनशिप P14 फ्रॉम Y1 to Y4, ही Y1 ही सब Y4 जा आहिनि, वेट ऑफ 2.25, ठीक है, जेके वैल्यू 0.25 मिसाल ही 0.25 आहे असांजो। इहो कीअं असांखे मिलियो? इहो असांखे मिलियो द बूटस्ट्रैपिंग रूटीन इज़ अ 5000 सैंपल, ऐं जंहिंमें 450 बूटस्ट्रैप केसिस असांखे डिलीवर कया 1.118 फॉर दिस रिलेशनशिप, एंड द टी वैल्यू इज़ द असांखे जेको डिवाइड करे असांखे जेको ओवरऑल वैल्यू मिलियो असांखे 2.119। हाणे इन मां असांखे पाथ जी सिग्निफिकेंस कीअं ख़बर पए, इहो असांजो फॉर्मूला आहे पाथ जी सिग्निफिकेंस खे शेप करण जे लाइ। दिस वैल्यू इज हायर देन द थ्योरेटिकल टी वैल्यू ऑफ द 1.96 5% ते। ठीक है, पोइ तव्हां ॾिसी आहियो 5% असांजी जेको आहे वन टेल में असांजी 1.96 आहे। हाणे असांजी जेका ही 2.11 या 1.96 खां मथे आहे, इन जो मक़सदु आहे इहो सिग्निफिकेंट आहे, जंहिंजी जेको लेवल जेके तव्हां जेको आहे कॉन्फिडेंस इंटरवल में वठंदो इन जी जेका लेवल आहे उहा 0.05 खां घटि आहे। ठीक है, एज अ रिजल्ट one can conclude that the relationship from the Y1 to Y4 is सभई जेके रिलेशनशिप आहिनि, यानी ही जेके रिलेशनशिप अचनि था इहे सभई सिग्निफिकेंट आहिनि एट द लेवल ऑफ 5%। ऐं थी सघे थो ई नॉन सिग्निफिकेंट थी वञे सभु, या कंहिं मां को हिकु एट 90% या 99%, इहो बि थी सघे थो। ठीक आहे, ऐं तंहिंखां पोइ असां वटि नेक्स्ट आहे पाथ कोएफिशिएंट में वरी ही पेज जेको आहे इमेज 175 पेज नंबर हिन किताब मां मूं वरितो आहे, जंहिंमें ॿुधाए थो त डायरेक्ट एंड इनडायरेक्ट ऐं टोटल इफेक्ट। अच्छा, हाणे इन जो फ़र्क़ु छा आहे? मिसाल Y1 खां Y2 ही असांजो डायरेक्ट इफेक्ट आहे जेको 0.8 आहे। Y2 खां वरी Y3 इहो बि असांजो हिकिड़ो डायरेक्ट इफेक्ट आहे जेको असांजो नो, उन खां पोइ वरी Y1 to Y3 ही असांजो बि डायरेक्ट इफेक्ट आहे, जंहिंजो जेको P जेको पाथ कोएफिशिएंट आहे उहो 0.20 आहे। अच्छा, ॿियो असांजो इनडायरेक्ट इफेक्ट आहे जेको असांजो Y1 खां वञी करे असां चेक था कयूं Y1 जो इम्पैक्ट Y3 ते वाया Y2 जे। त हाणे इहो जेको असांजो उहो इनडायरेक्ट इफेक्ट थी वियो ऐं ही ॿई असांजा डायरेक्ट इफेक्ट थी विया। ऐं टोटल इफेक्ट छा आहे? टोटल इफेक्ट यानी सभिनी खे मिलाए करे असां कंदासीं त असांखे टोटल इफेक्ट मिलंदो। हाणे उन में छा आहे? मिसाल एग्जांपल Y1 ऐं Y3 आर लिंक्ड बाय द डायरेक्ट, ठीक है, Y1 एंड Y3 ही ॿई पाण में डायरेक्ट लिंक्ड आहिनि 0.2,
and there is an indirect effect between the two construct via mediating construct. And he y2 असां mediator आहे ऐं ही y1 ऐं y2 असांजो ही डिपेंडेंट ही इंडिपेंडेंट या एक्सोजीनियस वेरिएबल आहे, ही असांजो एंडोजीनियस वेरिएबल आहे ऐं ही असांजो बि वरी बि असांजो ही इंडिपेंडेंट बि आहे ऐं असांजो डिपेंडेंट वेरिएबल बि आहे। पर बहरहाल हिते इन जो किरदारु जेको उहो मेडिएटर तौर किरदारु अदा करे थो, जंहिंमें असां y1 जो इम्पैक्ट y3 जे मथां ॾिसणु चाहियूं था वाया y2 जे। ठीक है, and this indirect effect is calculated as two effects of the P12 and the P23. P12 ही असांजी P12 आहे ऐं ही असांजी P23 आहे, इन ॿिनि जो इम्पैक्ट असां ॾिसंदा। हाणे टोटल इफेक्ट कीअं कढंदासीं, उन जो आहे त असां P23 कीअं कढंदासीं, P12 into P23 असां जवाब आयो 0.4। total effect is a 0.6 which is calculated असांजो हिन तरीक़े सां जॾहिं असां फॉर्मूला लगायोसीं त असां टोटल इफेक्ट जेको आहे उहो असांजो 0.6 आहे। ठीक आहे, ऐं इनडायरेक्ट इफेक्ट असांजो 0.4 आहे। त ही थोरो बहस हुयो असांजो डायरेक्ट इनडायरेक्ट ऐं टोटल इफेक्ट खे कीअं कैलकुलेट कजे। हाणे असां आयासीं कोएफिशिएंट ऑफ डिटरमिनेशन। दोस्तों ही तमामु घणो मय्यर आहे जेको अक्सर इस्तेमालु थींदो आहे असांजी स्मार्ट पीएलएस में। अक्सर जेका असां पंहिंजी रिसर्च खे ॾींदा उहो इन केस ऑफ द असां ॾींदा आर स्क्वायर ते। हाणे इन हवाले खां असांजी पहिरियों आहे द मोस्ट कॉमनली, ही तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे, लेकिन इनखे हिते मोस्ट कॉमनली तव्हां ॾिसो था आयो आहे तमामु घणो इस्तेमालु इहो जेको टूल आहे तव्हांजे स्ट्रक्चरल मॉडल खे असेस करण जे लाइ। हिन में आहे त coefficient represent the exogenous latent variable. Exogenous latent variable मकसद आया था independent variable combined effect, यानी जेके भी independent variable आए मिसाल ताही मॉडल सी रहा है इनमें सब independent variable into combined effect जो होता है जो dependent variable से आए इनके साथ में r स्क्वायर चलता हूँ and endogenous से जेके भी independent variable जो combined effect आहे endogenous ते जो इनके साथ r स्क्वायर चलता हूँ तो ये मिली करे केतिरो कंट्रीब्यूट कंदा तव्हांजे डिपेंडेंट वेरिएबल में। उन खां पोइ असां चवंदा आहियूं त इट इज आल्सो रिप्रेजेंट द अमाउंट ऑफ द वेरिएंस इफेक्ट या अमाउंट ऑफ वेरिएंस। ठीक है, असां इनखे अमाउंट ऑफ केतिरो वेरिएंस सब इंडिपेंडेंट वेरिएबल मिली करे तव्हां डिपेंडेंट वेरिएबल में कयूं था असां इनखे आर स्क्वायर चऊं था। तंहिंखां पोइ दोस्तों ही आर स्क्वायर जा वैल्यूज आहिनि। आर स्क्वायर जी रेंज भी जेको आहे अॻु में असांजो कोएफिशिएंट जीअं 0 to 1 हो, हिन जी बि जेको आहे रेंज आहे उहा 0 to 1 आहे, जंहिंमें असांजो सब्सटेंशियल 75% आहे, मॉडरेट असांजो 0.5 आहे, वीक असांजो 25 खां बि घटि आहे इहो वीक जेको असांजो आर स्क्वायर आहे, ऐं 25 खां मथे ऐं 50 जे विच में आहे त इहो मॉडरेट आहे, 50 खां मथे ऐं 75 जो सबसे इन खां मथे आहे ज़बरदस्त आहे। जेतिरो मथे ई हुजे यानी 25% जेतिरो वधीक मथे हुजे ओतिरो वधीक जेको आहे सो इंडिपेंडेंट वेरिएबल जो कंट्रीब्यूशन आहे या वेरिएंस शेयर कनि था तव्हांजे डिपेंडेंट वेरिएबल में। तंहिंखां पोइ ही असांजो हिकिड़ो गाइडलाइन आहे मिसाल त जंहिंमें असांजो ही असांजो आहे असांजी गाइडलाइन आहे त मिसाल आर स्क्वायर जी अॻ में कई त 0 खां 1 जे विच में हूंदी आहे and it is difficult to provide the rule of thumb for acceptable R square. R square कितनी ॾियणु घुरिजे इहो ॾुखियो आहे। पोइ बि मां तव्हांखे जेको आहे बेंचमार्क ॾींदा आहिनि 25%, 50%, 7 बट अगेन इहो रूल ऑफ थंब आहे, इहो ज़रूरी न आहे। ठीक है, इन करे इहो ॾाढो ॾुखियो आहे और इहो डिपेंड करे थो तव्हांजी कहिड़ी एरिया में तव्हां कमु करियो था। मिसाल जे तौर ते जेके तव्हां कंज्यूमर बिहेवियर में या ॿी जेके कमु कयो था त उते 0.20 यानी 20% जेका आर स्क्वायर आहे उहा बि क़ाबिल क़बूल आहे, पर जेके तव्हां रिसर्च को था एक्सपेक्ट हायर रिसर्च 0.7 एंड अबो। ठीक है, ऐं जेके तव्हां कयो था एक्सप्लेनिंग कंज्यूमर सेटिस्फेक्शन या लॉयल्टी त तव्हां हिन में एक्सपेक्ट कयो त घटि में घटि जेको आहे 0.75 अचे या इन खां मथे अचे, पर जेकॾहिं तव्हांजो आहे स्कॉलर रिसर्च फोकस ऑन द मार्केटिंग इशूज़ त उन में 0.75 अचणु घुरिजे ऐं 0.5 या 0.8 जेको आहे इहे जेके मुख़्तलिफ़ असांजा रूल्स आहिनि फॉर इंडोजीनियस लाइ त 75 ज़बरदस्त आहे, 50 मॉडरेट आहे ऐं 25 बिलो इहा क़ाबिल क़बूल न आहे। ही असांजे कुझु बेंचमार्क्स अची विया जेके असांजा मुख़्तलिफ़ आहिनि, मुख़्तलिफ़ जेके असांजी एरियाज़ आहिनि उन जे हवाले खां, पर उम्मीद तौर ते जेकॾहिं असांजो बेंचमार्क थी तव्हां हिनखे फॉलो कयो त तॾहिं बि ठीकु आहे, लेकिन उम्मीद तौर ते 0.25 खां मथे थो अची वञे दैट्स ओके, जेतिरो वधीक बहितर आहे ओतिरो वधीक, पर घटि में घटि 25% तव्हांजो ज़रूरु अचणु घुरिजे।
उन खां पोइ चोथों जेको असांजो मेजर आहे उहो असांजो आहे इफेक्ट साइज़। हाणे इफेक्ट साइज़ छा हूंदो आहे असांजो, आहे त चेंज इन आर स्क्वायर। आर स्क्वायर में क्या चेंज अचे थी व्हेन एक्सोजीनियस कंस्ट्रक्ट इज ओमिटेड। मिसाल तव्हां ॾिसो हिकिड़ो असांजो एक्सोजीनियस कंस्ट्रक्ट, हीअ असांजो इंडो ऐं एक्सोजीनियस कंस्ट्रक्ट, हिन में तव्हां ॾिसो था त हीअ असांजे इंडिपेंडेंट वेरिएबल में खोड़ सारा जेके असांजा इंडिकेटर हिकिड़ो इंडिकेटर कढी छॾींदासीं, या असांजा ही ॿ या टे डिपेंडेंट वेरिएबल। दोस्तों चोथों असांजो आहे इफेक्ट साइज़। हाणे इफेक्ट साइज़ जो छा कॉन्सेप्ट आहे, उहो आहे त चेंज इन आर स्क्वायर। हाणे आर स्क्वायर छा आहे त इम्पैक्ट ऑफ ऑल इंडिपेंडेंट वेरिएबल ऑन डिपेंडेंट वेरिएबल। मिसाल 4 इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि, जेके हुन मां हिकिड़ो इंडिपेंडेंट ओमिट करे छॾियो त पोइ आर स्क्वायर में केतिरो फ़र्क़ु थो अचे, असां इनखे असां इफेक्ट साइज़ चऊं था। ठीकु आहे। ऐं वेदर द ओमिटेड कंस्ट्रक्ट हैज सब्सटेंटिव इम्पैक्ट, या उनजी झझो इम्पैक्ट आहे या न, इहो बि असांखे ख़बर पए थी उन मां। मिसाल को तव्हांजो इंडिपेंडेंट वेरिएबल हिकिड़ो ॾाढो रेलिवेंट हूंदो की तव्हां उनखे कढी छॾींदो त आर स्क्वायर जेको आहे तमामु घणे ताईं हेठि किरी पवंदी। लेकिन अहिड़ा इंडिपेंडेंट वेरिएबल हूंदा आहिनि जंहिंजो कंट्रीब्यूशन तमामु घटि हूंदो आहे, की तव्हां उनखे घटि कंदव त उन सां आर स्क्वायर जेको एॾो ख़ासि फ़र्क़ु न पवंदो आहे। तो इफेक्ट साइज़ में असांखे इहा बि ख़बर पवंदी आहे त तव्हांजे इंडिपेंडेंट वेरिएबल मां कंहिंजो सब्सटेंशियल जेको आहे कंट्रीब्यूशन आहे तव्हांजे आर स्क्वायर में, ई दफ़ा असांखे इहा बि ख़बर पइजी वेंदी आहे। तंहिंखां पोइ आहे एफ स्क्वायर, जेके इफेक्ट साइज़ खे असां एफ स्क्वायर बि चऊं था। हाणे एफ स्क्वायर जा जेके असांजा वैल्यूज़ जेके आहिनि उहे साॻा ई जीअं अॻु में बेंच मार्क ॾिनल हुया, 0.2, 0.02 स्मॉल आहे, 0.15 असांजो मीडियम आहे, ऐं 0.35 असांजो लार्ज आहे। ही असांजो फार्मूला आहे जंहिंजे मदद सां असां एफ स्क्वायर खे असां जेको आहे उहो उनखे असेस या उनखे मेजर करे सघूं था। तंहिंखां पोइ असां वटि आहे त हिकिड़ो इमेज आहे असां वटि, जेको मां 75 तां हिन किताब मां वरितल आहे, जंहिंमें पाथ कोएफिशिएंट आहे। ही असांजो साॻियो फार्मूला हिते अची वियो, जंहिंमें असां ॾिसूं था त असां वटि कहिड़ो पाथ कोएफिशिएंट जेको आहे उहो सिग्निफिकेंट आहे। यानी हिन में असां ॾिसूं था हिन फार्मूला तहत असांजी केॾे वैल्यूज़ विझासीं त 1.282 हिन जो वैल्यू आहे, ऐं 0.02 हिन जो वैल्यू आहे, ऐं 0.356 असांजो हिन जो। हाणे सभ खां वॾो जेको वैल्यू उहो ही आहे। इन मक़सदु आहे त असांजो y3 जेको कंट्रीब्यूशन आहे तव्हांजो डिपेंडेंट वेरिएबल में, इहो ॾाढो सिग्निफिकेंट आहे, सभिनी खां हाई वैल्यूज़ इन जो कंट्रीब्यूशन आहे इफेक्ट साइज़ मां। असांखे इहा ख़बर पइजी वई, ऐं हीअ असांजो ओवरऑल आर स्क्वायर आहे। ही टई असांजा डिपेंडेंट वेरिएबल। आर स्क्वायर असांजो हमेशह डिपेंडेंट वेरिएबल में ज़ाहिर थींदो आहे, इंडिपेंडेंट वेरिएबल में ज़ाहिर कोन थींदो आहे। दोस्तों तंहिंखां पोइ अॻिलो आहे असांजो ब्लाइंड फोल्डिंग, जंहिंमें असां क्यू स्क्वायर कढंदा आहियूं। ठीकु आहे, हिते रुगो स्क्वायर आहे, आर स्क्वायर, एफ स्क्वायर, क्यू स्क्वायर। बहरहाल ही क्यू स्क्वायर जेको आहे इन एडिशन टू आर स्क्वायर असांखे क्यू स्क्वायर मिलंदो बि आहे। इन खां अलावा जेको स्टोन एंड गाइज़र टेस्ट आहे 1974 में इनखे मिलंदो, जेको इहो छा कंदो, इहो प्रिडिक्टेड वैलिडिटी ऑफ एक्सोजेनियस लैटेंट वेरिएबल खे कंदो आहे। त प्रिडिक्टेबिलिटी इसके चेक कंदो आहे त छा इहे एक्सोजीनियस लैटेंट वेरिएबल जेके आहिनि इहे प्रिडिक्ट कनि था, उनखे इन जी प्रिडिक्टेबिलिटी वैलिडिटी खे चेक कंदो आहे। ठीकु आहे। आर स्क्वायर छा हो, उनजो कंट्रीब्यूशन केतिरो आहे, केतिरो वेरिएंस शेयर कंदा, उनखे चेक कंदो। तो हर हिकु मयत जो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। दिस मयत इज इंडिकेटर ऑफ द मॉडल्स प्रिडिक्टिव रेलेवेंस, त इहो मॉडल केतिरो प्रिडिक्ट करे त उहो जेको रेलेवेंस केतिरी आहे। ब्लाइंड फोल्डिंग असांजो छा आहे, इन में क्यू स्क्वायर वैल्यू 0 हुजे, larger than 0 for a certain reflective endogenous latent variable। इते ॻाल्हि है थी रिफ्लेक्टिव जी। ठीकु आहे। त जेके उन जो आर क्यू स्क्वायर 0 खां मथे आहे, रिफ्लेक्टिव एंडोजीनियस यानी रिफ्लेक्टिव तव्हांजो डिपेंडेंट वेरिएबल जो त पाथ मॉडल प्रिडिक्ट रेलेवेंस इहा जेका उहा असांजी इंश्योर आहे, उहा असांजी इंटेक्टेड आहे। ठीकु आहे, उहा असांजी ज़ाहिर थिए थी। उन खां पोइ this approach does not apply on the formative। ही ॾाढो इंपॉर्टेंट आहे त ही जेको क्यू स्क्वायर असांजी सिर्फ़ु असांजी रिफ्लेक्टिव निकिरंदी आहे, फॉर्मेटिव न निकिरंदी। इहो तव्हां ज़हन में ज़रूरु रखो। तंहिंखां पोइ हिन जेको रेंज आहे उहा 5 to 10 आहे, 5 ऐं 10 जे विच में आहे। ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ असांजो ही क्यू स्क्वायर जो असांजो फार्मूलो आहे त क्यू स्क्वायर असां तक़रीबन साॻियो ई फार्मूलो आहे जेको असां एफ स्क्वायर में ॾिठोसीं, तक़रीबन साॻियो ई, सभु बल्कि साॻियो ई फार्मूलो हिन में बि आहे। अच्छा, हाणे हिन में क्यू स्क्वायर इज ऑफ ब्लाइंड फोल्डिंग प्रोसीजर
represent the measure of the how well path model can predict the originally observed values. ठीक है, तो मतलब केतिरो सही तरीके सां इहो measure करे थो q blind for q square path model के जेको predict करे थो तव्हांजे original observed values के. ठीक है, ऐं तंहिंखां पोइ आहे the relative impact of the predictive relevance can be compared by the size of the measure q square effect. जेतिरो इफेक्ट वधीक हूंदो q square जो वैल्यू जेतिरो वधीक हूंदो ओतिरो ई प्रेडिक्ट रेलेवेंस जेका आहे उहा हाई हूंदी. जे पोइ ते असां ॾिसी आहे 2 ऐं 5 जे विच में हुजे. अच्छा, उन खां पोइ ही कुझु गुडनेस ऑफ फिट इंडाइसिस आहिनि जेके ॾाढो ज़रूरी सम्झो त मां तव्हांजे साम्हूं पेश कयां. इहो बि मां हिन किताब मां वरितल आहे जेको अॻे मां तव्हांखे ॾेखारियो. हिन में चए थो त ही जेको आथर आहिनि टेक्निक्स ही जेके ही चवनि था त प्रोपोज पीएलएस गुडनेस ऑफ फिट इंडाइसिस. ठीकु आहे, जेको पीएलएस में गुडनेस ऑफ फिट इंडाइसिस जी ॻाल्हि जेका करे थो त उन में तव्हां ॾिसो था. अच्छा, हिते तव्हां ॾिसो था एमोस में गुडनेस ऑफ फिट हिते ॾिसी रहियो त मुख़्तलिफ़ गुडनेस ऑफ फिट इंडाइसिस आहिनि जेके तव्हांजे मॉडल खे मेजर कंदा आहिनि. तव्हां मॉडल जी फिटनेस खे मेजर कंदा आहिनि त मॉडल तव्हांजो डेटा में फिट आहे या न आहे. हाणे उन हवाले खां स्मार्ट पीडीएस में छा अहिड़े क़िस्म जा GeoFI आहिनि या न आहिनि. उन में चए थो त एन ऑपरेशनल सॉल्यूशन ऑफ दिस प्रॉब्लम इज इट मे बी मेड बाय एन इंडेक्स वैलिडेटिंग आर स्क्वायर मॉडल ग्लोबली. ठीकु आहे, त अहिड़े क़िस्म जा जेके से ग्लोबली पीएलएस सेम में कि जे मॉडल खे वैलिड करण जे लाइ इंडाइसिस असां वटि आहिनि या न आहिनि. इन हवाले खां जेके चए थो त हैंसल एंड साडस जेको आहे चैलेंज थो करे यूज़ ऑफ द जियो कॉन्सेप्चुअली एम्पिरिकली. ही तो चए त हाणे छा थो चए त देयर रिसर्च शोज दैट द जियो डज नॉट रिप्रेजेंट द गुडनेस ऑफ फिट क्राइटेरियन फॉर द पीएलएस सेम. हाणे के पीएलएस में कुझु जेके GeoFI कुझु आहिनि बि सही त वर्कआउट हिन जे माने ही चए त कॉन्सेप्चुअली एंड एम्पिरिकली मीन्स थ्रू अ रिसर्च त उहे जेके GeoFI आहिनि उहे सही तरीक़े सां गुडनेस ऑफ फिट यानी मॉडल गुडनेस ऑफ फिट के असल में उनजी मेजर कोन था कनि. उन में जेको आहे इन जे करे असां वटि जेको आहे सो स्मार्ट पीएलएस में असां वटि GO या यानी गुडनेस ऑफ फिट इंडाइसिस आहिनि ई कोन जे हिकिड़ा एस्टेब्लिश जेके GI एमओस में जेके तव्हां हिते बि ॾिसी रहिया आहियो. CB same जेको आहे उहा not able to separate the valid model from the invalid model. ठीकु आहे, ऐं जेके CB same in particular जेके असां CB same में जेके असां यूज़ कयूं था मईअ जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे मई असल में छा था कनि त जेके मॉडल वैलिड मॉडल खे इनबिल्ट मॉडल खां जुदा नथा करे सघनि. यानी उन इतनी एबिलिटी सलाहियत न आहे त हू जेके वैलिड मॉडल खे इनबिल्ट मॉडल खां धार करे सघनि. सिंध GOA is also not applicable to formatively measurement models. ठीक है, हाँ इहो लाज़मी रखणु घुरिजे त फॉर्मेटिवली मेजरमेंट मॉडल जेके आहिनि इन जा के बि GeoF न हूंदा. लेकिन हिकु जेको GeoF आहे बि उते रिफ्लेक्टिव जो आहे, फॉर्मेटिव जो कोई बि न. उहो जो रीज़न इहो आहे त फॉर्मेटिव में असां जेको आहे जेके असांजे मुख़्तलिफ़ इंडिकेटर आहिनि हिकिड़ो इंडिकेटर मुख़्तलिफ़ शयुनि खे मेजर करे थो. हिकिड़ो हिकिड़ी खे त ॿियो ॿी खे ॿियो टी खे. तो इन करे इन जो यानी लॉजिकली बि सोचूं त असां इन जा GeoF जेको आहे ठाहे बि कोन था सघूं. And it does not penalize the OR parameterization if a researcher are advised not to use this measure. यानी मुझे सलाह दी मिले तो अहिड़े क़िस्म जे की GeoF उहे घर में गैर फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल ला तव्हां इस्तेमालु न कयो. ठीकु आहे, ऐं तंहिंखां पोइ असांजो ही अॻिलो आहे कुझु गाइडलाइन आहिनि हिन पूरे चैप्टर जे हवाले खां जेके असां 5 में टूल इस्तेमालु कयासीं. उन पूरे टूल में असां जेके बेंच मार्क्स आहिनि उहे तफ़सील में ॾिनल आहिनि. टाइम में त तव्हां हिनखे ॾिसी सम्झी पढ़ी वठो त बहितरु रहंदो. ऐं उन खां पोइ ही किताब जो ख़ासि तौर ते मां किताब हिन में ही यूज़ कयो आहे जेको हिते ॾिसी आहे ही चैप्टर जेको हिन जो आहे चैप्टर नंबर 6 मां हिन पूरो जेको जेका बि पूरी ठाही आहे ही वीडियो हिन किताब जे हिन चैप्टर नंबर 6 मां ठाही आहे. तव्हांखे किताब खपे त तव्हां मूंखे ईमेल कयो त मां फ्री में तव्हांखे किताब ॾेई सघां थो. आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी. तव्हां हिनखे वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो. काफ़ी टेक्निकल शयूं हिन में डिस्कस कयूं. कुझु शयूं तव्हांखे यकीनी तौर ते सम्झ में न ईंदी. जॾहिं असां प्रैक्टिकल में तव्हां ईंदव प्रैक्टिकल वीडियो ॾिसंदव त इनशाला इहे सभु शयूं जेके तव्हां जूं क्लियर थी वेंदियूं. मुंहिंजो मक़सदु इहो आहे त तव्हांखे प्रैक्टिकल अप्रोच ॾिजे त जां शयुनि खे सम्झी सघो. इनशाला वरी ॿी वीडियो में तव्हां सां जल्द मुलाक़ात थींदी. तेसिताईं अल्लाह हाफ़िज़.